मौजूद उस्ताद असांजा गुलन जड़ा बारड़ा जेके अजरक ई टोपीअ में नंढड़ियों नंढड़ियों गुलन जड़ियों अदड़ियों के अजरक में आने के सुठन सुठन जेको आहे ड्रेसिस में आन ॾाढा सुठा तव्हां अॼु कपिड़ा पाता आहिनि। असांजी जेका सकाफ़त आहे थोड़ो हिन पासे थी सकाफ़त आहे मां तव्हांखे ॿुधायां उहा हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे। इहो जेको अजरक जी जेका तव्हां डिज़ाइन ॾिसो था न, इहा मोहन जे दड़े में बि अहिड़ी डिज़ाइन तव्हांखे मिलंदी। उहो मोहन जो दड़ो 5000 साल पुराणो, सफ़ा अहिड़ी डिज़ाइन जेका उहो हिन नंढड़ी नंढड़ी अदड़ीअ खे पातल आहे न, अजरक जी जेका इहा गोल तरह जी डिज़ाइन ठहियलु आहे। तव्हांजो जेको वॾो जेको जंहिंखे असां चऊं त उन वक़्त जो मौलवी उन जेका कपिड़ो पातो आहे उन में अहिड़ी साॻी अजरक जी डिज़ाइन आहे। इहा डिज़ाइन असांखे हज़ारनि सालनि खां पुराणी डिज़ाइन मिली आहे। हीअ जेका असांजी सिंध जी जेका धरती आहे इहा हिमत भरे मायरुनि जी धरती आहे, हिमत भरे पीअरनि जी धरती आहे। हीअ जेका असांजी धरती आहे उहा हिमत भरियनि उस्तादनि जी धरती आहे। असांखे केतिरियूं ई ॾुखियायूं ॾिसो अचनि थियूं, तॾहिं बि तव्हांजा ॾिसो पीउ माउ सुबुह जो ॾाढो तव्हांखे सुरमो बि पाराइनि था, वीचारनि था, सुठा सुठा कपिड़ा पाराए हिते स्कूल मोकिलनि था त जीअं असांजा जेके ॿार आहिनि उहे पढ़ी लिखी वॾा थियनि ऐं सुठा ऑफिसर थियनि, हिन धरतीअ जी हिन सिंध जी ख़िदमत कनि सदाईं जे लाइ। अॼु बि असांखे काफ़ी तकलीफ़ूं आहिनि, मां बि महसूसु करियां थो। मां बि सरकारी स्कूलनि में ई पढ़ियो आहे। इहे ई साॻिया ई काफ़ी जेके वॉशरूम्स वग़ैरह जा या स्कूलनि जूं छतियूं काफ़ी असांखे टुटल मिलियूं। बिल्कुलु ईअं आहे। ऐं उते जे वरी